दरिया ख़ान मरी मेन बाईपास ते पीपल्स पार्टी पारां हिकु वॾो अवामी जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि पीपल्स पार्टी ज़िले नौशेरो फिरोज़ जे सदर हाजी सुहेल अख्तर अब्बासी, जनरल सेक्रेटरी मसरूर अहमद राज, पीपल्स पार्टी तालके नौशेरो फिरोज़ जे सदर रईस सादात अली डायरी, अली गुल खसकेली, दोस्त अली सोलंकी, खान ऐवान, जुनैद अली जरदारी, टाउन चेयरमैन हाजी इब्राहिम ब्रोही, यूसी चनारी जे चेयरमैन सैयद रोशन अली शाह जो गुलनि जी वर्खा करे दोल शरनाइन सां भरपूर इस्तक़बाल कयो वियो। हिन मौक़े ते ज़िले नौशेरो फिरोज़ जी अहम शख़्सियत रईस लुत्फ़ अली सियाल ऐं संदसि भाइरनि लियाकत अली सियाल, मोहम्मद सूमर सियाल, प्यार अली सियाल, शकील अहमद सियाल, खलील अहमद सियाल, मोहम्मद मूसे सियाल नेशनल पीपल्स पार्टी जतोई ग्रुप खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। हिन मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले नौशेरो फिरोज़ जे सदर हाजी सुहेल अख्तर अब्बासी चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। मोहतरम ज़ियाउल हसन नंजार जी हिदायत ते ज़िले नौशेरो फिरोज़ में तरक्याती कम कराया आहिनि। हाजी सुहेल अख्तर अब्बासी ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी में लुत्फ़ अली सियाल ऐं संदसि भाइरनि खे भलीकार कयूं था। सियाल बिरादरी अॻु बि पीपल्स पार्टी सां गॾु हुया ऐं हाणे बि पीपल्स पार्टी सां गॾु हूंदा। हिन मौक़े ते अली शेर भुट, शेर अली सियाल, गज़नफर अली राजपर, ॾाॾो अली मोहम्मद मुबीजो, मुमताज़ अली कबूल, सेठ मोहम्मद असगर राजपूत, खान साहब, रिजवान अहमद राजपूत, जुल्करनैन मल्ला, यूसी चेहू जे चेयरमैन असगर अली वसीर, रईस कादन हुसैन डायरी, महफूज अली आराई, सेठ अता मोहम्मद खासखेली, रहमत अली खोखर, मोहम्मद यूसुफ खासखेली, अब्दुल हफीज खासखेली, सईद खान लाशारी, अब्दुल खालिक लाशारी, कायमदीन मुबीजो, मोहम्मद रमजान डायरी, खालिद हुसैन लाशारी, गुलाम सरवर मुबीजो, अब्दुल सबूर मुबीजो, दीन मोहम्मद कपूर, उम्मीद अली राजपर, मोलादाद राजपूत समेत ॿिया पीपल्स पार्टी जा अॻवान ऐं जियालनि वॾी तइदाद में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।